नादरीन, हैदराबाद में सिंधियाणी तहरीक जे वसीला बचायो मार्च के तिलक चाढ़ी वट पुलिस रोके वरतो आहे। वधिक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो खां। जी अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि वधीक? जी हाँ, बिल्कुल। अवामी तहरीक जी लेडीज़ विंग सिंधियाणी तहरीक जे सॾ ते सिंध जो वजूद ऐं वसीला बचाओ जे उनवान हेठि सिटी गेट खां निकितल जेको पैदल मार्च आहे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो हिन वक़्तु तिलक चाढ़ी वटि पहुतो आहे, जिते पुलिस जी जेका वॾी नफ़री आहे उन तरफ़ां जेको ही मार्च आहे हिनखे रोकण जी कोशिश कई वई आहे। जॾहिं त डीएसपी मार्केट, डीएसपी सिटी, एसएचओ मार्केट, एसएचओ कैंट वॾा टाला साण करे ऐं मार्च वटि पहुता आहिनि। मार्च जी अॻुवाणी कंदड़ एडवोकेट वसंत थरी सिंधियाणी तहरीक जी मर्कज़ी सदर उमरा समूह सां हुननि ॻाल्हियूं कयूं आहिनि त जॾहिं त सिंध अंदरि 144 लागू थियल आहे, इन जे करे ही मार्च खे रोकियो वञे। पर सराप एहतजाज पढ़ियल जेके अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जा जेके कारकुन आहिनि ऐं थोरे अॻुवान आहिनि, उन्हनि पुलिस सां ॻाल्हियूं रिजेक्ट कंदे पंहिंजो जेको मार्च आहे उनखे जारी रखियो आहे। हिन वक़्तु बि जेका वॾी नफ़री आहे उहा मार्च जे आसपास में हली रही आहे। जॾहिं त इहो बि ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि इहो बि मालूम थिए थो त कुझु देरि अंदरि ऐं जेको मार्च आहे उनखे रोकियो वेंदो ऐं शीलिंग कई वेंदी। पर असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे मार्च जी अॻुवाणी कंदड़ एडवोकेट वसंत थरी ऐं सिंधियाणी तहरीक जी मर्कज़ी सदर उमरा समूह सां हुनजो चवणु आहे त 27वीं आईनी तरमीम काज़ी आज़म मोहम्मद अली जन्नाह जे पाकिस्तान जो क़त्ल करार आहे। कारपोरेटिंग फार्मिंग समेत जेके सिंध दुश्मन जेके मनसूबा आहिनि उहे फौरी तौर ते रद्द कया वञनि, जॾहिं त 27वीं जेका आईनी तरमीम आहे उहा बि मुकमल तौर ते ख़तमु कई वञे, छो जो हिन तरमीम सां अदालतुनि सां गॾु जेको अवाम आहे उहो ग़ुलाम थींदो ऐं जेके हुकुमरान आहिनि उन्हनि जी आज़ादी थींदी। इन जे करे मुल्क में हिसाब जो जेको अमल आहे उनखे जारी सारी रखण जे लाइ 27वीं आईनी तरीमीम में जेका आहे उहा ख़तमु कई वञे। जॾहिं हुनजो चवणु आहे त 144 जी सूरत में बदतरीन फ़ैसिद राज क़ाइमु करे ऐं मुल्क जे मथां राताओ हणण जी कोशिशि कई वञे, जेके हू रद्द कनि था। पुलिस जी केतिरी बि नफ़री हुजे पर हू जेको पंहिंजो मार्च आहे उहो जारी रखंदा। हिन वक़्तु बि जेको मार्च आहे उहो पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। पुलिस जी जेका वॾी नफ़री आहे उहा पिणु मार्च सां गॾु हली रही आहे। उनखे बार बार मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकण जी जेका आहे उहा पिणु कोशिशि कई वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक जी निकल जेका रैली आहे इहा सिटी गेट खां थींदी, अरईम शॉपिंग सेंटर, तिलक चाढ़ी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी, प्रेस क्लब ते पहुचंदी ऐं जिते जलसो मुनक़िद थींदो। जलसे खे अवामी तहरीक जा जेके मर्कज़ी अॻुवान आहिनि, तोड़े सिंधियाणी तहरीक जा जेके मर्कज़ी अॻुवान जेके औरतूं आहिनि उहे पिणु ख़िताब कंदियूं। जी अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।